दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त बहितरीन अपडेट आहे। अॼु जी अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदासीं पापनगर ड्रामे जो अंत लास्ट एपिसोड। अॼु जी हिकु वरी अपडेट में सभी जेका नवां या पुराणा दोस्त आया आहिनि उन्हनि खे नंढड़ी गुज़ारिश कंदुसि हिन हिकु में 2 मिनट जे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे। हलूं था तव्हांजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पापनगर जे लाइ काफ़ी दोस्तनि कमेंट कया त हीउ कॾहिं खुटंदो, उन्हनि खे मां इहो हाणे ॿुधाए छॾियां क्लियर करे त हिन ड्रामे खे अञा देरि आहे खुटण में, वॾो टाइम लॻंदो, वॾो वक़्तु लॻंदो। बाक़ी रही ॻाल्हि पापनगर जे जेको अचण वारे एपिसोड में जेको शेरदिल जो किरदारु, काफ़ी दोस्तनि इहो बि लिखियो त इहो आख़िरी ताईं हलंदो या ख़तमु कयो वेंदो। न, शेरदिल जो किरदारु एॾो जल्दी ख़तमु कान थींदो। इहो मेन किरदारु सुठो किरदारु आहे साइड हीरो जो, इहो हलंदो ई रहंदो, लेकिन इहो वक़्ती तौरु इन खे ज़ख़्मी कयो वेंदो। बाद में बलाज ख़ान खे टांडा ॾियण वारो बि शेरदिल ई हूंदो ऐं जेका शेरदिल खे गोली लॻे थी इन में शेरदिल मरंदो न आहे, ज़ख़्मी थींदो आहे। उनजो चाचो उन खे बचाए वठंदो आहे अॻिते ऐं बलाज ख़ान वारनि ॾींहुं हलियो वेंदो आहे ऐं शेरदिल पोइ इन खे माफ़ु न कंदो। बलाज ख़ान खे पंहिंजे मतिलबु बदिलो वठण जी बाद में कोशिशि कंदो ऐं मल्हार त फ़िलहालु हिते ई जेल में रहंदो। काफ़ी दोस्तनि कमेंट लिखिया केतिरे किस्तनि ते मल्हार इन थाणे में रहंदो। मल्हार फ़िलहालु दोस्तों इन थाणे में रहंदो, रोशन बि फ़िलहालु इन क़ैद में हूंदो काफ़ी किस्तनि ताईं। कुझु किस्तनि खां बाद में मल्हार जी रिहाई थी वेंदी। मां तव्हांखे पोइनि किस्तनि में ॿुधायो त मल्हार एॾो सुखियो हितां आज़ादु कान थींदो, तव्हांखे मां पोइनि किस्तनि में क्लियर करे ॿुधायो हुयो। बाक़ी हाणे कहाणी हली पई आहे त ईअं हलंदी रहंदी जीअं हली रही आहे। हाणे शेरदिल सां जेके बलाज ख़ान जो टकराव थियो आहे, कुझु किस्तनि ताईं इहो टकराव तव्हांखे ॾेखारियो वेंदो ऐं मल्हार वारो थोरो किसो हिकु साइड थी वेंदो। ऐं दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जिन दोस्तनि एसी ताईं ॾिठो आहे त उन्हनि खे अर्ज़ु आहे त शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं असांजी टिकटॉक ID बि आहे, उन ते बि तव्हांखे प्रोमो मिलंदा, उते बि वञी करे फॉलो करे छॾींदा।